नेमतुनि जो जेकॾहिं भई ॻाणे थो कजे त तंदुरुस्ती बाज़ार नेमत आहे। बेशक जेकॾहिं अलाह साईं दुनिया जे अंदरि सिहत ऐं सलामती सां जीआरे थो, इहा बि नेमत आहे। वॾी नेमत आहे। जेकॾहिं कुटुंब कबीलो आहे, ॻोठ राज आहे, उनमें जेकॾहिं इज़त मान मर्तबो आहे, हिक ॿिए सां मोहबत, हिक ॿिए जे लाइ अदब एहतराम आहे, तॾहिं बि असांजे लाइ इहा वॾी नेमत आहे। जेकॾहिं हिकु मंज़िल खां ॿी मंज़िल ते भाऊ मोहम्मद मूसा जेकॾहिं सफ़र करे माण्हू पंहिंजी मंज़िल ते पुॼाणी ते पुॼे थो, इहा बि जेका आहे सा वॾी हिकिड़ी नेमत आहे। इन करे जेकॾहिं नेमतुनि जो ॻाणे थो कबो त अणगणिया अंबार मुंहिंजे मालिक साईं जा आहिनि, जंहिं दुनिया में असांखे हज़रत इंसान करे अशरफुल मखलूक़ात जो दर्जो ॾेई मोकिलियो आहे। असांखे हिकु हिकिड़ी नेमत जो जेकॾहिं गौर फ़िक्र करणु खपे त असीं सॼी ज़िंदगी जेकॾहिं इबादत करियूं तॾहिं हिकिड़ी नेमत जो बि जेको असां हक़ अदा करे कोन सघंदा आहियूं। तॾहिं त आउं भाऊ मूंसां बार बार इहा चवंदो आहियां त सभु वण वढे कलम कजनि, सभिनी पाणिनि खे, आबशारनि खे, समुंडनि खे मस कजे, तॾहिं मालिक साईं जे गुणनि जो, एहसाननि जो असीं हक़ अदा न करे सघंदासीं। मूं ते मुंहिंजे कांत जा आहिनि हथ हज़ार, ॾह ॾह भेरा ॾींहं में ॾिनई हस घड़ाए हार। हुनजो खटियो मूं खाधो सारी सभु ॼमार, मूंखे मूं भतार गुणनि सां गिनी छॾियो। सो इहे मोहबतूं क़ाइमु हुजनि, इहा साञा हुजे, इहा इहो हिक ॿिए जे लाइ उत्साह ऐं आसीस हुजे, एहतराम हुजे। असां पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि जो एहतराम करियूं, पंहिंजे पाड़े जो एहतराम करियूं, पंहिंजे पाड़े जे हक़नि ऐं हुकूकनि खे ॼाणूं ऐं अलाह जे एहसाननि खे वेही ॻणे उन ते गौर फ़िक्र करियूं त भाऊ मोहम्मद मूसा अवां वारी ॻाल्हि त दुनिया हिन में बि मानाए थो थिए ऐं हुन दुनिया जे अंदरि बि मानाए थो थिए। ॿुधई भाऊ मोहम्मद मूसा जी अदा हाल छा पियो चयो? ॻाल्हि पई कईसीं त रब जे नेमतुनि खे भाउ रोशन ॻणे त सघिजे ई कोन थो। रुगो अलाह तबारक व ताला जी इन हिकिड़ी नेमत ते जेकॾहिं गौर कजे त माण्हू जी ज़िंदगी सफ़ा थोरी थी गुज़री वेंदी, पर माण्हू गौर न करे सघंदो। धन हुजे, दौलत हुजे, माल मिल्कियत, बनियूं ॿारा, तख़्त ताज, बादशाहियूं, सभु कुझु हुजनि, पर जेकॾहिं इन्हनि थोरी कल थिड़ी थी वञे त पोइ माण्हू खे पंहिंजे अंग जे कपिड़े जी साञाइप कोन थी बचे। भाऊ मोहम्मद मूसा तॾहिं त सियाणनि चयो आहे त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। बिल्कुलु अहिड़नि माण्हुनि जे बारे में अवां पारनि खोड़ किताबनि में लिखियो आहे हेॾा हा न, त अहिड़ा माण्हू बि हिन दुनिया जे ॻोल्हे ते मौजूदु आहिनि जिन वटि जहाज़ त पंहिंजा आहिनि, जिन वटि महल पंहिंजा आहिनि, महलातूं आहिनि, ॾंद ॿटी ई सलामत आहिनि, पर डॉक्टर हुननि खे चवनि था त अवी खाई कुझु बि नथा सघूं। किन खे रुगा रुखा कणक जा बिस्किट खाराया था वञनि, सेब ज़रूरत आहे। किन खे वरी चयो थो वञे त पाणी घटि पीओ, किन खे चयो थो वञे त भाॼियूं गोश्त न वापरायो। मतिलबु त अलाह तबारक व ताला जी ॾिनल हर नेमत जेका आहे उहा हिक ॿिए खां वधीक आहे। अखियुनि ते जेकॾहिं गौर कजे, अखियूं जेके साईं दुनिया जे शाइरनि जो मौज़ू बि आहिनि, ऐं इल्मु हासिल करण जो वॾे में वॾो ज़रियो बि आहिनि। दुनिया खे ॾिसण पसण जे लाइ अखियूं अलाह तबारक व ताला ॾिनियूं आहिनि, पर हिननि अखियुनि मंझि बि अलाह जे त केतिरा तह विछाया आहिनि, अलाह जे त केतिरा जेके आहिनि से रंग भरिया आहिनि हिननि अखियुनि में रब्बुल आलमीन, जिन सां हिन दुनिया खे पसजे थो। सो असांखे वाक़ई अदाली नाल जी ॻाल्हि वांगुरु त हिननि सभिनी शयुनि ते गौर करणु खपे। असुल ॻाल्हि भाऊ मोहम्मद मूसा इहा आहे, तव्हां अखियुनि जी ॻाल्हि कई, जेके सालिक न पाण जेके ॾाह आहिनि जी भाऊ रोशन सुंदर चांदियो वेठो आहे, ऐं पाण सदाईं ॾाॾे खां वेही इहे गुफ़्ता ॿुधासीं, इहे जेके माना खेज़ ऐं मक़सद वारियूं फ़िक्र ऐं गौर वारियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, छो त लफ़्ज़ लफ़्ज़ खे पंहिंजी माना आहे। जीअं तव्हां अखियुनि जी ॻाल्हि कई त अखियुनि जो अलाह साईं जेको उज़ू ॾिनो आहे, हिकिड़ो त नूर आहे, सॼो जान ॾिसिजे थो। अखियुनि जो इसरार जेके आहिनि से परूड़नि सां, अखियुनि जेके आहिनि से पैगाम ॾींदियूं आहिनि त हिन अखियुनि जे अंदरि कहिड़ो पैगाम आयो। ऐं मिठाई सरकार त हुननि हसीन अखियुनि खे बि ॻायो आहे त बंबियूं वॾ में भे रखण सुबतियूं सुपरी तुंहिंजे चाह चलायूं तिन जी असीं विधो वेर, अखियुनि कजल म फेर तुंहिंजी रुख ने ऋण कयो। ऐं ॿिए हंधि वरी साॻी जाइ ते फरमाइनि था त हीअ अखियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां ॾिसो त ख़्वाब जी तशबीह बि जेको आहे सो अखियुनि खे ॾिनी आहे, त पाण जेकॾहिं हिते वेठो आहे त कोई दूर परे जेकॾहिं उहो मैदान मोहबत जो हुजे, उहो अज़ीज़ हुजे, उहो करीब हुजे, उहो प्यारो प्री हुजे, अखियूं ख़्वाब जी सूरत में वञूं न महबूब जे मैदान ते पहुचनि। अखियुनि खे आऊं झांकी झलूं पायां, लोक लताड़े सारो वञी साजन सोठाऊं, मूंखे मुठाऊं पाण परची आयो। ॻाल्हि इहा आहे भाऊ मोहम्मद मूसा त अलाह तबारक व ताला ही जेको असांखे
जामे जिस्म ॾिनो आहे उन जे हर अंग खे जेका असां पंहिंजी फज़ीलत आहे पंहिंजी अज़मत आहे अलाह साईं जा किरोड़े एहसान किरोड़े करमनि बेशक मौलाना इन्हनि अखियुनि जी ॻाल्हि तव्हां कई त इन्हनि अखियुनि खे अलाह तबारक व ताला हया वारो बनाए बरोबरि ऐं ॾिसण वारी अखि हुजे छाकाणि त भिटाई घोट या ॿियनि शाइरनि बि अखियुनि जो जाइज़ो पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां वरितो आहे पर सोणे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखियुनि जो इस्तेमाल वरी असांखे सेखारियो आहे त जेॾी महिल हिन धरतीअ ते हलो तेॾी महिल नज़रूं झुकाए हेठि करे हलो त जीअं तव्हांखे पाण खां नंढी हलंदड़ ज़मीन ते जेका मखलूक आहे हिकु त उहा नज़र अचे ऐं ॿियो वरी जेको वॾो कमु अखियुनि खां वठण जे लाइ ॿिन्ही जहाननि जे सरदार सम्झायो उहो इहो त अव्हां जूं अखियूं जेॾी महिल अव्हां जी दिलि पछताए थी अव्हां जो दिमाग़ पछताए थो त आउं वॾो गुनहगार बंदो आहियां मूं अलाह जूं वॾियूं नाफ़रमानियूं कयूं आहिनि मूं वॾा कानून तोड़िया आहिनि कॾहिं पैसे जे ज़ोर ते कॾहिं ताक़त जे ज़ोर ते कॾहिं इल्म जे ज़ोर ते कॾहिं ॾाहप जे ज़ोर ते त पर वरी जेकॾहिं पछताए थो बंदो ओॾी महिल इहे साॻी अखियूं पाण में लुड़क आणीनि थियूं हुज़ूर जिन फरमायो त उहे लुड़क तव्हांजा अखियुनि खां जुदा कोन था थियनि ज़मीन ताईं कोन था पहुचनि त पालणहार अव्हांखे अव्हां जूं समूरियूं बदियूं बख़्श करे असुल कम इहे आहिनि अखियुनि जा जिन खे दुनिया खे ॾिसजे इबरत हासिल कजे पंहिंजो रस्तो जेको आहे उन ते हलिजे ऐं कंध झुकाए निमाए हलिजे त जीअं तकबुर ऐं मगरूरी खां बची सघिजे असुल में ॻाल्हि भाऊ मोहम्मद मूसा तव्हां लख जी कई त जॾहिं बि इंसान खां का ख़ता थिए थी का ग़लती थिए थी ऐं अलाह तबारक ताला जी बारगाह में उहो इंसान उन पंहिंजी कयल ख़ता ते पछताव करे थो पछताव माना बख़्शिश जी वाट ऐं बारगाह ख़ुदावंदी में जॾहिं बख़्शाए थो एॾो त गफ़ूर रहीम बाझारो बाझन भरियो आहे जॾहिं इंसान अखियुनि जा बंद टुटियो पण तव्हां ॻाल्हि ते लुड़कनि जी लार जॾहिं हले थी त लुड़क जॾहिं ज़मीन ते किरंदा उन खां अॻु में हू मुंहिंजो मालिक साईं बख़्शो छॾे गफ़ूर रहीम आहे बाझारो आहे हाकिमुल हकीम आहे ऐं सॼी बारग बीन ऐं वेझो ॼाणण वारो आहे जेको असीं करियूं था उहो त ॼाणे थो पर जेको असीं सोचूं था उनखे बि हू वेझे खां ॼाणे थो इन करे उन मालिक साईं खां का बि ॻुझी ॻाल्हि कोन्हे भाऊ मोहम्मद मूसा इस मांदो थो उन में बि तारीफ़ मुंहिंजे मालिक जल्द शान जी आहे हाँ भाइयों जॾे जीअ जो आगांढो आयो लागा पोलायो मियां मता मुंहिंजो सुपरे अल्लाह आहे परवाह नाहे अल्लाह आहे कालू बलाद सुकोल के चाहे अल्लाह
आहे बेरंग बिरह बकाओ आहे कालू बलादिस खोल के काहे अल्लाह आगे परवाह नाहे अल्लाह आगे भाऊ खबरों नहीं करी थी खबरों बुधू जी बाबू अब आप देखा जी खोल रेडियो अस्सलामुअलैकुम ही रेडियो पाकिस्तान आहे जुल्फकार भटिया खां ख़बरूं ॿुधंदा सभ खां पहिरियां ख़ासि ख़बरूं वज़ीर आज़म पाकिस्तान खे सरसब्ज़ बणाइण लाइ ॿेले खाते में कमु कंदड़नि जी ख़िदमतुनि जी वाखाण कई आहे इस्लामी सहकार वारे तंज़ीम जे सेक्रेटरी जनरल सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे परॾेही मामलनि वारे वज़ीर चयो आहे त काबुल में ॻाल्हियुनि जी कामयाबीअ सां रुॻो अफ़गानिस्तान न पर इलाइक़े खे फ़ाइदो पहुचंदो सिंध हुकूमत कराची में रेड लाइन येलो लाइन रैपिड बस सर्विस सुविधाउनि ते जल्द कमु शुरू करण ते फ़ैसिलो कयो आहे सिंध हुकूमत परगिणे में कोरोना केस वधण सबबि यूनिवर्सिटियुनि समेत समूरियूं दर्सगाहूं हिन महीने जे 29 तारीख़ ताईं हिकु हफ़्ते लाइ वधीक बंदि रखण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं हाणे मां पूरियूं ख़बरूं कंदा वज़ीर आज़म इमरान ख़ान पाकिस्तान खे सरसब्ज़ बणाइण लाइ ॿेले खाते जी ख़िदमतुनि जी वाखाण कई आहे अॼु हिकु ट्वीट में हुन चयो त चिमरकन ॻोल्हे जे इलाइक़े में कंपाउंड 1 ॿेले खे लॻल बाहि विसाइण दौरान ॿेले खाते जे जमशेद इक़बाल शहादत माणी आहे हिन ॿेले खाते जे अमलदार खे हीरो करार ॾींदे चयो त उहे असांजा सपूत आहिनि जेके पाकिस्तान खे सरसब्ज़ बणाइण लाइ असांजे ॿेलनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि परॾेही मामलनि वारे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान में जटादार अमन ऐं इस्तेहकाम लाइ पंहिंजो तमीरी किरदारु अदा कंदो रहंदो अॼु इस्लामी सहकार वारे तंज़ीम जे सेक्रेटरी जनरल सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे हुन उमेद ज़ाहिर कई त अफ़गान जमातूं गॾियल सियासी क़याम लाइ कमु कंदियूं परॾेही मामलनि वारे वज़ीर चयो त काबुल में ॻाल्हियुनि जी कामयाबीअ सां न रुॻो अफ़गानिस्तान खे पर सॼे ख़िते खे फ़ाइदो रसंदो इत्तलात ऐं नशियात वारे वज़ीर चौधरी फवाद हुसैन चयो आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम लाइ अहम किरदारु अदा करे रहियो आहे
अॼु हिकु वीडियो मैसेज हुन चयो त अफ़गानिस्तान जी ताज़ी सूरत हाल बाबति पाकिस्तान सभिनी आलमी ऐं इलाक़ाई ताक़तुनि सां वेझे राब्ते में आहे। इतलात वारे वज़ीर चयो त अफ़गानिस्तान में अवाम पाण हुकूमत जोड़ींदो ऐं पाकिस्तान पुरअमन ऐं मुस्तक़िम अफ़गानिस्तान लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदो। हुन चयो त काबुल में पाकिस्तानी सफ़ारतखाने जे किरदार जी ऐं बैनुल अक़वामी मीडिया समेत सॼी दुनिया वाखाण करे रही आहे। इतलात ऐं नशियात वारे वज़ीर चौधरी फवाद हुसैन चयो आहे त हुकूमत पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी कानून जे मसौदे में तरमीम करण लाइ तयारु आहे, सवाइ उन्हनि शिकनि जे जिन में मीडिया कारकुननि खे संदन इदारनि सां थियल ठाहनि ते अमल लाइ मीडिया ट्रिब्यूनल ताईं रसाई ऐं ग़लति ख़बरुनि ते ॾंड लागू आहिनि। हिकु ट्वीट में हुन चयो त उहो मौजूदु हुकूमत जी ज़िमेदारी आहे त उहा मीडिया में कमु कंदड़ ग़रीब मुलाज़िमनि खे संदन मसइलनि जे निबेरे लाइ कानूनी हल मुहैया करे। इतलात वारे वज़ीर सवाल उथारियो त मीडिया मालिक तरफ़ां हलायल कूड़ी ख़बर खे संदन हक़ छो सम्झियो वञे। हुन चयो त मौजूदा मीडिया जे सिरिश्ते में आम माण्हू, मीडिया में कमु कंदड़ मुलाज़िम ऐं अवामी मफ़ाद जो तहफ़ुज़ मौजूदु आहे। रिथाबंदी तरक़ी सुधारनि बाबति पार्लियामेंट सेक्रेटरी कमल शोज़िब चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत पंहिंजे मंशूर मूजिबि औरतुनि जे हक़नि सां लाॻापियल कानून ते अमल दरामद खे यकीनी बणाइण लाइ कमु करे रही आहे। पाकिस्तान टेलीविज़न न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुन चयो त हुकूमत औरतुनि खे बाख्तियार बणाइण वारे एजेंडा ते घणो कमु कयो आहे ऐं उन्हनि जे मिल्कियतुनि वारे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ कानून साज़ी पिणु कई आहे। कमल शोज़िब ज़ोर भरियो त औरतुनि खे तहफ़ुज़ ऐं नौकरी वारे दौरान बहितरीन माहौल फराहम करण लाइ गॾु पार्लियामेंट मां मंज़ूर थियल औरतुनि खे तहफ़ुज़ फराहम करण वारे कानून ते मुकमिल अमल दरामद कयो वञे। ही ख़बरूं अवां रेडियो पाकिस्तान तां ॿुधी रहिया आहियो। पाकिस्तान अमेरिका खां बाज़ाब्ता घुर कई आहे त उहो कार्सवेल फेडरल मेडिकल सेंटर में डॉक्टर आफ़िया सिद्दीकी ते थियल तशद्दुद वारे मामले जी तफ़सीली जांच कराए। जो त असांजे कौंसल जनरल हॉस्पिटल डॉक्टर आफ़िया सिद्दीकी सां मुलाक़ात कई ऐं संदसि चङा भलाई मालूम कई आहे। सिंध हुकूमत रेड लाइन ऐं येलो लाइन बस सर्विस ते जल्द कमु शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे त जीअं शहरनि में माण्हुनि जे वधंदड़ सफ़री ज़रूरतुनि खे पूरो करे सघिजे। इहो फ़ैसिलो अॼु कराची में सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची ट्रांस रिथा जे थियल गॾिजाणी में कयो वियो। गॾिजाणी खे ॿुधायो वियो त रेड लाइन रिथा जो सिविल वर्क जो ठीको ईंदड़ हफ़्ते ॾिनो वेंदो। एयरपोर्ट खां नुमाइश चुरंगी ताईं 26 किलोमीटर वारी उहा रिथा एशियन डेवलपमेंट बैंक जे सहकार सां शुरू कई वेंदी। गॾिजाणी खे इहा आगाही ॾिनी वई त येलो लाइन बस सर्विस रिथा कोरंगी ऐं नुमाइश चुरंगी विच में शुरू कई वेंदी। सिंध हुकूमत सूबे में कोरोना जे केसनि जे वधण सबबि हिन महीने जी 29 तारीख़ खां हिकु हफ़्तो वधीक यूनिवर्सिटियुनि समेत तालीमी इदारनि खे बंदि रखण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची मां जारी कयल हिकु बयान में यूनिवर्सिटियुनि ऐं तालीमी बोर्डनि वारे सिंध जे वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू उस्तादनि ऐं शागिर्दनि खे चयो आहे त उहे तालीमी इदारनि जे खुलण खां पहिरियां पाण खे कोरोना वायरस खे बचाइण खां बचाव वारा टुका लॻाइनि। सिंध हुकूमत तर्जुमान ऐं कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त क्लिफ्टन जे इलाइक़े बोट बेसन कराची में जदीद ऐं तारीख़ी तर्ज़ ते हिकु फूड स्ट्रीट जोड़ी वेंदी। होॾां क्लिफ्टन जे बोट बेसन ऐं हेठिन इलाइक़नि में हलंदड़ तरक़ियाती कम जो जाइज़ो दौरान कराची सां लाॻापियल इलाइक़नि खे बहितर करण वारे प्रोग्राम जी प्रोजेक्ट डायरेक्टर क्लिफ्टन जे इलाइक़े बोट बेसन में फूड स्ट्रीट क़ाइमु करण बाबति ब्रीफिंग ॾींदी। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन में हिकु नौजवान छोकिरी ते तेज़ाब उछाइण वारे वाक़े जो नोटिस वठंदे कराची पुलिस जे एडिशनल इंस्पेक्टर जनरल खां उन वाक़े जी रिपोर्ट घुराई आहे। हुन कराची पुलिस जे एडिशनल इंस्पेक्टर जनरल खे हिदायत कई त उन वाक़े में मुलविस ॾोहरनि खे तुरत गिरफ़्तार कयो वञे ऐं मुतासिर थियल छोकिरी खे तिबी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। किंगस्टन में खेॾी वेंदड़ ॿी टेस्ट मैच जे ॿिए ॾींहं ते पाकिस्तान 4 विकेटुनि जे नुक़सान ते पहिरीं इनिंग में 212 रन्सुनि सां अॼु ॿीहर रांदि शुरू कंदो। रेडियो पाकिस्तान तां सिंधीअ में ख़बरूं पूरियूं थियूं। अब्दुल खालिक जी जी रेडियो संभाले रखूं ना। वरी पोइ हुन किरते बि हलंदा त वरी 7 यारी ख़बरूं ॾियूं गॾिजी भाऊ रोशन अली सुंदर चांडियो की भाऊ अली ख़बरूं ॿुधव। की भाऊ ख़बरुनि में जेका
अहम ख़बर हुई जी जी उहा इहा हुई त संजय वॾे वज़ीर चयो आहे त हीअ जेका वधंदड़ वबा कोरोना जी आहे जी इन सां इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थियनि पियूं ऐं केतिरा इंसाननि जेके वधीक मुतासिर थियनि पिया इन लाइ हुकूमत जो जेको ॾसियलु रस्तो आहे SOPs उन जो बि एतिराम करियो ऐं पंहिंजो पाण खे बचायो ऐं गैर ज़रूरी जेकॾहिं जेका आहे घुमण फिरण ते बि पाबंदी आहे ऐं उन जो बि एतिराम करियो ऐं चवंदा आहिनि त जीअण कान जेॾियूं वॾा वस कया आहिनि जी सवेर पाण ॻाल्हि ठेके त अलाह जी नेमतनि मां हिकिड़ी नेमत जेका आहे सा असांजी ज़िंदगी असांजी सिहत बि आहे त असांखे उन जो ख़्यालु करणु घुरिजे ऐं अलाह जी ॾिनल ई हयाती आहे पोइ जेतिरा ॾींहं दुनिया में रहणो आहे उहो त हाणे आख़िर फना आहे सभु कंहिंखे हलणो आहे पर हिन दुनिया जे अंदरि हरू भरू अहिड़ा जेके मूज़ी मर्ज़ पंहिंजो पाण ते सुवार कजनि पंहिंजनि बुज़ुर्गनि ते कजनि पंहिंजे औलाद ते कजनि उन्हनि खां एहतियात ज़रूरी आहे ऐं एहतियात ज़रिए ई हिननि बीमारियुनि खां बची सघिजे थो ऐं ॿी जेका तमामु घणी हिदायत ऐं ताक़ीद कई वई आहे सिंध हुकूमत तरफ़ां या असांजे वफ़ाक़े तरफ़ां जनाब वज़ीर आज़म इमरान ख़ान बि इहा बार बार ॻाल्हि पंहिंजी तक़रीर में कंदो आहे पंहिंजी मुल्की आवाम खे त वैक्सीनेशन करायो वैक्सीन कराइण सां छा थींदो सभु माण्हू जेकॾहिं वैक्सीनेशन कराईंदा त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे त उन जीवड़े खे उन मूज़ी मर्ज़ खे उहो रस्तो उहा घटी कोन मिलंदी जो कंहिंखे ॾगे ऐं तकलीफ़ ॾे छो त असां वटि डिफेंस जो बहितर तरीक़ो इहो आहे त जेसि ताईं इहा वैक्सीनेशन आई आहे इहा तमामु घणो जेको आहे सो माण्हुनि जो बचाव करे थी ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हिन जा न पैसा मुक़ररु थियल हुजनि त पोइ लाइनूं लॻियूं पियूं हुजनि पर इहा असांजी हुकूमत आहे जेका पंहिंजे अवाम जे भले लाइ ऐं जेको आहे सो इहा वैक्सीनेशन जो जेको आहे सो तमामु वाफ़र मिक़दार में मुहैया कई आहे हर सेंटरनि ते मौजूदु आहे हाणे त सेंटर बि काफ़ी भाऊ अब्दुल ख़ालिक खोलिया विया आहिनि एतिरे क़दुरु जो अॻे त हाणे त ज़िले लेवल ते बि जेको ॿिनि टिनि जायुनि ते इहे सेंटर आहिनि तालके लेवल ते बि इहे सेंटर आहिनि ॿिया बि जिते मेडिकल सेंटर आहिनि उते इहा वैक्सीनेशन मिले थी अॻे ईअं हो त तव्हां नादरा में पंहिंजो नंबर मोकिलायो तव्हांखे मैसेज अचे पर हाणे तव्हां कार्ड खणी वञो ऐं कार्ड खणी वञी उते जेको उन सेंटर ते वञो तव्हांखे वैक्सीनेशन करे छॾंदा ऐं तव्हां पंहिंजो बि ख़्यालु रखो पंहिंजे जवाननि जो बि ख़्यालु रखो पंहिंजे बुज़ुर्गनि जो बि ख़्यालु रखो ऐं वधि खां वधि वैक्सीनेशन दोस्त ॿुधायो जी जी भाउ रोशन तव्हां ॻाल्हि कई त ज़िले लेवल ते तालके अचे त हुन चयो कि जेके टाउन कमेटियूं या यूनियन काउंसिल आहिनि त PPH जूं पंहिंजो अस्पतालूं आहिनि उते बि इहा सहूलियत ॾिनी अथनि हाणे माण्हू बि आसानी सां ॻोठनि में बि चाहे अचनि जूं जेके आहिनि बिल्कुलु मोबाइल बिल्कुलु भाऊ अब्दुल ख़ालिक तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे हाणे त मोबाइल ज़रिए बि जेको ऐं असांखे हुकूमत सां सहकार करणो पवंदो तॾहिं असांजी हिन मूज़ी मर्ज़ मां भाऊ रोशन अली जान छुटंदी बराबरि ऐं ॿी ख़बर जेका हुई उहा ॾाढी ख़ुशख़बरी हुई उहा इहा ख़बर हुई त सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त कराची में मुसाफ़िरनि खे कराची जो अल्हम्दुलिल्लाह तमामु पंहिंजे मुल्क जो वॾे में वॾो शहर आहे हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि पहुचण जे लाइ कलाकनि जा कलाक ॾींहुं ज़ाया थिए सचो ऐं भलो थिए भाऊ रोशन अली अवां जो ॻाल्हि लख जी कयो उन लाइ असां हिकिड़ी ग्रीन लाइन ॿी रेड लाइन इहे ॿ जेके आहिनि शायदि ट्रेनूं आहिनि जेके पंहिंजी रस्तनि ते जेको आहे हलंदियूं उन सां छा आहे माण्हू वक़्ताए थो पंहिंजे घर खां ऑफिस ताईं पहुचंदो ऑफिस खां मार्केट ताईं पहुचंदो पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि ताईं पहुचंदो टाइम बची पवंदो इन जो बि जल्दी इफ़्तिदा थींदो ऐं इहा जेका सर्विस आहे रेड लाइन ऐं ग्रीन लाइन हा इहा जेके बसूं आहिनि इन्हनि जो बि जेको आहे सो बाबा हमारा बड़ो करे मोहम्मद मूसा जी जी कड़ो जा जी चई ते त कम कार आहे तौफीक बसाणो हो हा तौफीक गड्डो हाणे सां सुञा तो तौफीको पर बरो जो हाणे बि मुदारो जे परियो हमरा कोन सुञा था निंगरो शपी हो शपी कावड़ान हा शपी मोहन कावड़ान पोइ कावड़ान और निंगरो हा बस वली मुदार हट ताईं गॾिजी वे हा इते हा तो तारी ॻाल्हि वो सरे ॻाल्हि कई ख़बरुनि में ॻाल्हि कई त रेड लाइन ऐं ग्रीन लाइन इहे ॿई बसूं आहिनि बसुनि जा नाला रखिया अथव इहे मुख़्तलिफ़ शहर जे हंधनि ते पहुचंदियूं हलंदियूं उन लाइ मुसाफ़िर पंहिंजे वक़्त ते जेको आहे ऑफिस बि पुॼंदा पंहिंजे घर घाट बि पुॼंदा ऐं पंहिंजी मंज़िल ते पुॼंदा शहर जाम हिकिड़ो दफ़ो आऊं वेसि मूंखे बस लाइ जॾहिं वरी आॻो न ॻोठ जेको आहे इहे शहर में बि ॻोठ थो ॾिजे भलो थिए सोरहं वरी मूंखे काई वली मतिलबु सोट यादि आयो उते लाथई पोइ बसि हेॾा हेम लोणा हेॾा हलाए मुंहिंजो अचे करे हली नवाज़ 10 बजे पली विच में तो फासींदे वारी इन ॻोठ ते पहुचंदे कीअं पोइ तो जहिड़ो हिकिड़ो हमरा बीठो संजूड़ो उन पुछियो अबा केॾां वेंदे मुंहिंजो मूंखे वञिणो आहे किल फुटण समुंड ॾिसणो आहे मूंखे चई हीअ जेका W18 बि वञे न
पोइ मूंखे चई बसूं वञनि पियूं पर जेका W18 पई वञे उते बि साईं WAZ इहे नाला आहिनि स्टार इहे बसूं वञनि थियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इन W18 में मथां चढ़ण खां पोइ मथां लथो मूं चयो पोइ किथे लांची जो जिते वञी सफ़ा बीहारे हाणे वरी वरण जी करियो उते चढ़ी पोइ ॾिठे वञी समुंड जे किनारे ते बीठी पोइ मूं चयो ॾे ख़बर अचे हाणे हितां असीं अरे नवां सवां पैसेंजर खणंदासीं शुक्र कर W11 में कोन चढ़ो असुल में सिंध जे वॾे वज़ीर साहिब जा इहे खयल कदम जेके आहिनि से खीरूं लहनि इहे असांजे मुल्की आवाम लाइ तॾहिं त भाऊ मोहम्मद मूसा चवंदा असां पंहिंजे जेके आहिनि जे असां जेके ऐवाननि में माण्हू मोकिलिया आहिनि वज़ीर आज़म हुजे सदर हुजनि मेंबर हुजनि आला हुजनि उहे असां इन करे मोकिलिया आहिनि त हू असांजो भलो सोचे असांजे ॾुखनि ऐं असांजी तकलीफ़ुनि जा तरबान थियनि भाऊ हलीनाथ जेका तव्हां इहा ॻाल्हि कई त ॾाढी सुठी कई त पंहिंजे सिंध जे वॾे वज़ीर वॾी सहूलियत ॾिनी आहे कराची जे अवाम खे हाणे जेको भाऊ मोहम्मद मूसा ॻाल्हि पियो करे न हिकिड़ी न्यू कराची खां जेका बस निकिरंदी आहे पोइ सॼो ॾींहुं हणणा जो लोकल हाणे इन्हनि सभिनी बसियुनि खे चवंदा आहिनि पढ़िया लिखिया माण्हू जेके आहिनि पाण इंटर बस सर्विसिस पर हाणे जेका रेड लाइन ऐं ग्रीन लाइन जेका निकिती आहे न उहा शहर जे अवाम लाइ ख़ासि बसूं आहिनि ख़ासि ट्रांसपोर्ट आहे जंहिंमें उहे वेंदा ऐं हिकिड़े चिड़े खां ॿिए चिड़े ताईं पहुचंदा ऐं हुन में रश बि न हूंदी ख़बर पवंदी त रेट जेका कंहिं पासे खां फिरे थी कहिड़े पासनि खां ख़बर आहे इन्हनि जूं जेके आहिनि रोशन खां पुछंदासीं तफ़सील इन जो ग्रीन लाइन जो पर इन्हनि जा जेके बीहण जा हंध अथई न उते टिकट वठण वारियूं जॻहियूं उहे बि सभु कंप्यूटर आहे सीट आहे कोन्हे कहिड़ी सीट ते तोखे वेहणो आहे इहे गाॾियूं ॿारनि मुल्कनि मां घुराइनि पिया इहे भलियूं गाॾियूं अॻे गेट मां चढ़ जेसीं पोइ ईअं टिकट वारो पुछे पोइ गेट मां लही वञी ईअं कोन ऐं पोयां वरी हल्दी में लटकियो पियो जेसीं हू टिकट वारो वीचारो हकलूं करे त लहियो वञो हिकिड़े दफ़े असीं वियासीं घुमण दोस्त सां गॾु सो मूं टिकट वरिती हुन खां तकड़ में टिकट न वरिती एतिरे में ख़बर तॾहिं पई त दरवाज़ो थी वियो बंदि भले हाणे आऊं बि परेशान मुंहिंजो दोस्त बि पंहिंजे मुल्क में या ॿाहिरि किथे जी ॻाल्हि हुई पंहिंजे मुल्क में बि आहे इस्लामाबाद हैदराबाद कराची में बि आहे रोशन हैदराबाद कराची में बंदि थियो त दरी मां लहियो वञे न उहे दरियूं खुलियूं आहिनि खुलियल हूंदियूं भाउ इहो असांजो पंहिंजो ॾोह आहे असांजी पंहिंजी ग़लती आहे असां हिकु महज़ब क़ौम आहियूं ऐं इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जा शहरी आहियूं असांजी ज़िम्मेवारी आहे त जेका शइ असांखे सहूलियत ॾिए थी उनजो जेको बि मुआवज़ो मुक़ररु थियल आहे उहो हथ में पहिरीं अदा करणु घुरिजे तॾहिं इहे इदारा हलंदा रेलूं हुजनि रेल असां वटि जेॾी महिल बि टिकट वठणु वञ न भाउ अली नवाज़ हैदराबाद वारे स्टेशन ते वञ पुछा कंदे कीअं वॾी रेल जे टिकट जो चवंदा हफ़्ते ताईं टिकट कोन्हे पर जेकॾहिं वरी उतां पुछा कंदे त भाउ नफ़े में आहे या नुक़सान में चवंदा नुक़सान में त इहो नुक़सान इन करे थो थिए जो इहे बिना भाड़े जी जेको दरी मां पाण लहियो वञूं न इहो सुठी ॻाल्हि कान्हे महज़ब क़ौमूं जेके आहिनि पंहिंजनि इदारनि खे पाण तामीर कंदियूं आहिनि हुकूमत जो कमु आहे ठाहे ॾियणु भाऊ मोहम्मद मूसा तव्हां ॻाल्हि लख जी ॻाई अदा पंहिंजो रोशन अली त दुनिया जा सुधरियल मुल्क घुमियो वेठो आहे तॾहिं बि टिकट विसरी वियो त दरवाज़ो ई बंदि थी वियो पर रही ॻाल्हि इहा त असां वटि जेके ॿाहिरियां मुल्क घुमी आया आहिनि उहे चवंदा रोड ऐं रस्तनि जो हेॾो वॾो कानून आहे हालांकि रोड रस्ता हाणे असांजे साणे में बि अहिड़ा आहिनि गाॾियूं पीढ़ियूं बतियूं बुज़ुर्गनि जे रस्ता लंघण जा अलॻि भलो ठही वियो उन ते पुलिस बि मुक़ररु आहे कानून क़ाइदो जेको बिल्कुलु ॿाहिरियां मुल्क जेके आहिनि उते त एतिरे क़दुरु कानून आहे ऐं एतिरे क़दुरु इन ते जेको आहे सो उन ते जेको आहे इम्प्लीमेंट आहे ऐं उन ते अमल बि कनि था जेकॾहिं उस्ताद जो घरु आहे त उनजे घर जे ॿाहिरां लिखियो पियो आहे हीउ उस्ताद जो घरु आहे उतां का सवारी मटे मजाल को पंप वॼाए छो त उस्ताद खे मुताले में हूंदो आहे उस्ताद मुआशिरे जो ॾींदड़ आहे जेकॾहिं को बुज़ुर्ग पीर सन 70-72 वरे जी ॿुढड़ी को पोड़ो लठ खणी जेकॾहिं रोड तां मटींदो त मजाल माण्हू ॾाढा बदगू बि बीहो रहनि उते इहो असुल में आहे अमल
भाऊ सो असांजे साणे में अल्हम्दुलिल्लाह हाणे तइलीम बि पंहिंजी उरूज ते आहे ऐं वध खां वधि तइलीम जेका आहे सा असांजे ॻोठनि में शहरनि में नौजवान खे ॾिजे पई इन सां छा थींदो कानून घणा तोड़ी हुई तो जणा पढ़ियल लिखियल असां सादा ॾियूं असांखे डप लॻे हुननि खे आहे न इहो त ही को आहे ट्रैफिक वारो मूंखे छा कंदो ऑफिसर इन खल मां न निकिरंदासीं त आऊं ही आऊं हू इन खल मां निकिरी ईंदासीं सिर्फ़ ऐं सिर्फ़ पाकिस्तान जा शहरी थींदासीं इन मुल्क जी तामीर ऐं तरक़ी जो सोचींदासीं ऐं ही जेके रोड आहिनि न इन्हनि खे पंहिंजा सम्झंदासीं सोचे न त सरकार तव्हांजे वात में खुलाब अब रोशन अली थो ॿुधे असांजे ॻोठ जो हमराहो हिकिड़ो काको पिनियल नालो सॼे ॻोठ में हिकिड़ो हमारा जेको सफ़र ते निकितो वॾे शहर वारे पासे जिते कानून ऐं ॻोठ आहे त वॾो वॾो उतां हिकिड़ो हमरा निकितो न जिते शहर में कानून क़ाइदा भलोड़ रस्ता गाड़ियूं पीलियूं बत्तियूं आहिनि तो ट्रैफिक वारो अॻियां फिरी आयो जी अबा मूं छा कयो अलाह पनाह ॾे मूं त कंहिंखे पासो बि कोन आयो आहे चितो सिग्नल टोड़ियो आहे ए चई अबा अलाह पनाह ॾे मूं त कॾहिं घर जो टिपो बि कोन टोड़ियो आहे मूं कहिड़ो सिग्नल टोड़ियो आहे चई न हिते कानून ॿिया आहिनि ही गाड़ी बत्ती ॿरी तूं रुक जीअं ए चई अबा आऊं क़िस्मती आयो आहे हिन शहर में ॿियार ॿिली मूंखां ग़लती आहे कोन मूंखे इहे बल्ब रोकण जा ऐं हलण जा आहिनि ए मूं भाई राति जो रोशनी कंदियूं पाण सोचड़ो थींदो नांग बलागा बचंदो हुन वीचारो ॿार हड़ी जेको बि माण्हू गाॾी हलाए थो ॿाहिराड़ी जो हुजे शहर जो हुजे झंग जो हुजे किथे जो बि हुजे पर हुनखे लाइसेंस ई तॾहिं मिलंदो आहे जॾहिं हू रोड रस्ते ते गाॾियुनि हलाइण जा कानून ज़ाब्ता सिखे ॿी सूरत में उहो असली ड्राइवर कोन चइबो भाऊ अली नवाज़ ॻाल्हि कई न त हिकिड़ो पंहिंजो ॻोठाणो सादो ॿाहिरि मुल्क वियो पोइ सिग्नल टोड़ी त हाणे हिकिड़े दफ़े आउं वयसि ॿाहिरि मुल्क दोस्त बि मूंसां गॾु हुजनि सो हिकिड़े पंहिंजे दोस्त छा कयो पहिरीं त उते छा हूंदो आहे त सिग्नल जा रस्ता हूंदा आहिनि पैदल माण्हू जे लाइ उहो माण्हू छपजी ॿियो त हुन छा कयो जो हिकिड़ी शइ का तकड़ में वतई हुनखे बुख लॻी असां चयोसि भाई केॾां थो घड़ी अची वञा थो यार यकदमि उहा खाई ऐं को जेको आहे तो हीअं हथ करे उहा जेका हुई न कागज़ जी टुकड़ी उहा उछलण शुरू कई त होटल वारो फिरी जी बाह मां वठी छा थो करे ही जे तूं पट ते उछलींदे त माथे 10,000 ॾंड पवंदो ऐं उहो मुल्क ख़बर अथव कहिड़ो उहो पंहिंजो तमामु प्यारो मुल्क आहे पाकिस्तान सां हुनजी दोस्ती बि आहे मलेशिया में तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाई अब्दुल खालिक खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो रहंदो आहे तो हिकिड़ो दफ़ो तव्हांखे ॿुधायो न त इहो ॾूराणे पासे निकिरी वञण थियो मुल्क सो हिकिड़े रोड रस्ते ते ऐं तीअं पासे मां पंध पे आयुसि सो लंडन मां 12 कलाक लॻनि जी सो ॾिठमि वधीक अचरज में पइजी वियुसि राति जो टाइम हिकिड़ी गाॾी आहे कार उहा बीठी आहे माठ कयो बीठी आहे हेॾां होॾां ॾिठमि बत्ती जे नज़र कयमि त ॻाढ़ी बत्ती पे ॿरी वरी जो आहे साई पहिरीं ॿरी फिके रंग वारी बत्ती वरी पोइ ॿरी साए रंग जी बत्ती जंहिंमहिल साए रंग जी बत्ती ॿरी ओॾी महिल वरी उहा गाॾी हलण शुरू थी वई इहो हो पंहिंजे मुल्क जे कानून जो एतिराम छो जो हर माण्हू सां गॾु कानून ते अमल कराइण जे लाइ का बि हुकूमत सिपाही गॾु नथी बीहारे सघे पुलिस वारो लच्छूं हणी असांखे जेको आहे कानून ते अमल कोन कराईंदो पर असांखे इहो हुकुम बि आहे त मुल्क जे कानून जो एतिराम कयो उनजी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कयो उनखे संवारियो सुधारियो सींगारियो भाऊ मोहम्मद मूसा भाऊ रोशन अली तव्हां ॾिसो लख जूं ॻाल्हियूं कयूं तव्हां त इहे वञी मुशाहिदो करे इहे मुल्क सुधर तव्हां ॾिसी आया आहियो भाऊ मोहम्मद मूसा बि ॾिसी आया आहियो ऐं ॻाल्हियुनि ज़रिए हिननि मुल्कनि जो भले पार वियो त मजाल को कागर किरलो हुजे
असां दुआ कजईं त वरी अल्लाह तबारक ताला हर मुमकिन मुस्लमान खे इहो जेको आहे सो भई दिलि जो अंदर जी जेका आहे मक़सद पूरो करे इहो पार ॾेखारे सो अला करे सभु ख़ुशियो जो आबाद जो मोन भगत आंदो अथमि कचहरी जे लाइ हाओ अॼु ॾाढी ठिणक में आऊं अब्दुल ख़ालिक आयासीं सवेर असांजो पर 2 कलाक ॻोल्हे अथसि अनवर बिस्तरो बांधोसीं मोन भगत बांधो आहे पोइ बिस्मिल्लाह वाह थी बिस्मिल्लाह हाओ जब
मूसा जी अदा अदा रोशन अली जी भाऊ अली जेकॾहिं वाइदो पुख्तो कजे इरादो पुख्तो कजे जी त मुंहिंजे ख्याल में जेके बि रस्ते में सफ़र में ॾुखायूं उहे आसान थी पवंदियूं बेशक। हाणे ॾिसो न बेटा सरकार जेको ही कलाम मोहन भगत ॻायो जी जी त जॾहिं जत पंहिंजे भाउ खे वठण आया जी त अहिड़ो लिबास कयाऊं जो न उठन रड़ियूं कयूं न त उठ इन जानवर जी आदत आहे वेंदे झिकंदे रड़ाट कंदो आहे हो ऐं न उन्हनि खे जेके आहिनि घींघरा चणा इहे बि उन्हनि खे कोन ॿधऊं अहिड़े नमूने सां माठ मिठी वेझे जतन खे वठी आया पर ससुई चए थी लॾींदे लिबास जतन जेॾो ई कयो हो अलाए एॾो त कयूं एॾो त लिबास त कयूं जो मूंखे त कन में सुरभ कोन पई वाह लॾींदे लिबास जतन जेॾो ई कयो अचे आरीअ ॼाम जो मूंखे वण वण मंझां वास वाह। इहो आहे इरादे जी पुख़्तगी मोहबत जी मंज़िल बराबर मिरूं खीनम मास त बि हॾ हलंदा हो तॾहिं बराबर त असांखे जेको आहे जंहिं बि ॻाल्हि में जेकॾहिं असां इरादो पुख़्तो करियूं त मुंहिंजे ख्याल में भाऊ मोहम्मद मूसा जी अदा मंज़िल आसान थी पए जी, ऐं मंज़िल तॾहिं बि आसान थींदी जॾहिं असांजी ॻाल्हि ते अमल हूंदो बेशक सुठो शेर ॿुधायो जी भाऊ। त ॿिए हंधि वरी चवे थी शेर आहे साॻो ई इन वाक्य ते हाऊ, त ससुई वजह आहे। हा उठनि मुठनि मूंसां जाड़ कई जतन डिघा वञनि सिधा हो वाह 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 इहा बि जेका तव्हां ॻाल्हि जी कई भाऊ। न इन जेको आहे सुर मां शेर आहे भिटाईअ जी, हा, ससुई मज़ा आहे। हा त ॼंगुन डिघा अॻे उथण मुंहुं बे माठ थिया माठ थी, हा सो हा। इहे सभु उहे ॻाल्हियूं आहिनि बरोबरु। जेके ससुई जे जेको आहे सो बहादुरी ऐं जेको सफ़र ते निकिती पंहिंजे हा, वर जे लाइ हा, पर मौलवी हाजी अहमद मल्लाह बि कमाल कयो आहे शाइरी में अॼु अधे रोशन खे अर्ज़ु कंदासीं त के सिटूं जीअं त अमजद चवंदो आहे अॼु सिटूं तरी आयूं आहिनि तो ॿुधाए त महिरबानी जी जी भाऊ मोहम्मद मूसा जी चओ भाऊ अली नवाज़ जी भाऊ जी ऐं पंहिंजा नींगरा अब्दुल खान संजूड़ो ई भाउ छॾ न संजूड़ो आहे पर हिकु कना थी पंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो ही जेको मौलवी अहमद मला आहे न हा, लाड़, लाड़ जो भलो शाइर। जो लाड़ जो वॾो शाइर आहे जेको बरोबर। पंहिंजो क़ुरान शरीफ़ शाइर जेके आहिनि या लेखक जेके आहिनि उन्हनि खे लाड़ थर ओतर काछो विचोलो जो सॼो ई न उहे न सुहारी सिंध जा हीरा आहिनि उहे कहिड़ी कुंड मां निकिता हुजनि पर ही सॼे मुल्क में बल्कि हिनखे त दुनिया जे सतह ते एज़ाज़ हासिल आहिनि वरी कंहिं मां ॿी महिल हा भाऊ ही जेको आहे सो हमद शरीफ़ आहे बिस्मिल्लाह। अहमद मला जो चवे थो हर तरफ़ ओलह उत्तर अल्लाह अल्लाह थो थिए सुभान अल्लाह मंझि अवल आख़िर अखर अल्लाह अल्लाह थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मस्जिदूं महराब मिंबर पिण सल्लल्लाह ऐं मढ़ियूं माग माड़ियूं मड़ मगर अल्लाह सुभान अल्लाह बेशक 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 वाली नवाज़ कोई फकीरानी बोली आहे जंहिंमें ज़िक्र इलाही आहे भाऊ बेशक बेशक वाली नवाज़ जी हाणे जेका ॿोली अवांखे आऊं थो ॿुधायां हाऊ उहा ॿोली बि दुनिया में सिंध जी नुमाइंदा ॿोली आहे वाह सही वाह उहा ॿोली आहे राग जी ॿोली उस्ताद मंसूर अली खान जी ॿोली भले बिस्मिल्लाह हा उस्ताद मंजूर
कॾहिं हींअरा नथो वणी जे तो सजण सारिया बस नाहिल जे तो सजण सारिया जे तो सजण सारिया बस नाहिल जॾहिं कॾहिं तूं होमिया वन ॾिठारा कर पाणी सभु ॻोठाणे आबाद कर भाड़ो जे लाइ प्रोग्राम पेश कयो फतेह खान जी ओर। प्रोग्राम जो पेशकार हो रोशन अली कलोड़ो, साथी इंजीनियर मुदस्सर हुसैन खान। शाम जा 7 थी रहिया आहिनि। ठीक 7 वॻे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधी सघंदा।